अॼु असां क्लास 9 जो एक्सपेरिमेंट जंहिंमें एसीटोन जो टहकण पद मालूम कंदासीं। हीअ आहे गुरबल साहब। असां बेकर में लिक्विड पैराफिन शामिल कंदासीं। ये असां लिक्विड पैराफिन विधो आहे बीकर में। हाणे असां लिक्विड पैराफिन में विझी छॾियो। हाणे फ्यूजन टिप खे थर्मामीटर सां ॿधी धागे सां उन में असां कुझु ड्रॉपर जी मदद सां हिन में असां एसीटोन जा विझंदासीं। फ्यूजन ट्यूब थर्मामीटर सां ॿधल। हाणे असां हिन थर्मामीटर खे धागो ॿधी ऐं हिन खे असां हिन आयरन स्टैंड ते हिन खे असां लटकाईंदासीं। हिन खे हाणे हिन में असां आयरन स्टैंड में असां ॿधंदासीं। आयरन स्टैंड खे पूरी हिन थर्मोमीटर खे ॿधी ऐं हिन खे असां बीकर में विझी ऐं पोइ हिन खे असां हुन में लटकाईंदासीं। हाणे हीअ असां जेको थर्मामीटर ॿधो होसीं उनखे असां बिल्कुलु ई बीकर में असां हिनखे डिप कयो आहे ऐं जो हाणे बाहि था लॻायूं हुनखे। ऐं हिन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखंदासीं त थर्मामीटर जो बल्ब थोरो मथे हुजे, बिल्कुलु तरे खां टच न थिए बीकर खे, ऐं बिल्कुलु हुन में डिप रहे लिक्विड पैराफिन में। ऐं असांजो शुरूआती बि थर्मामीटर टेम्परेचर चेक कंदासीं ऐं आहिस्ते ऐं कुझु वक़्त खां पोइ असां हिनखे बार बार चेक कंदा रहंदासीं। जीअं गर्मी पद वधंदो रहंदो त असां हिनजो टेम्परेचर चेक कंदा रहंदासीं। ऐं असांखे इहो मालूम करिणो आहे एसीटोन जो बुड़बुड़ो कॾहिं निकिरे थो। जॾहिं थर्मामीटर ते गर्मी पद 50 खां पुॼे या टपे त असांखे पोइ बार बार चेक करणु घुरिजे त हिन जी आख़िरी टहकण पद केसि ताईं पहुचे थो। असां हिनखे बार बार इन लाइ चेक कयूं था। हाणे असांजी पहिरीं रीडिंग जेका वरिती आहे उहा आहे 55 सेंटीग्रेड। इहो असां लिखंदासीं ऐं हाणे असां ॿ ॿियूं जेको आहे सो एक्सपेरिमेंट कंदासीं ऐं T2 ऐं T3 असां रिज़ल्ट फाइंड कंदासीं। हाणे गर्मी पद नंबर 2 T2 ऐं गर्मी पद नंबर 3 T3 असांखे मालूम थी वियो आहे। टिनिनि खे जोड़ करे असां टिनि सां वंड कंदासीं त जवाबु ईंदो असांजो 56 सेंटीग्रेड। हिन जो टहकण पद आहे 56 सेंटीग्रेड। महिरबानी।